अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असां चैनल ते खुशामदीद। यूनिवर्सिटी ऑफ सिंध तरफां एमफिल एंड पीएचडी एडमिशन्स 2024 हली रहियूं आहिनि, जेके अनाउंस थियूं हुयूं स्टार्ट ऑफ मई में ऐं उन जी जेका लास्ट डेट हुई उहा 27 मई 2024 रखी वई। उनखे हाणे एक्सटेंड करे 31 मई 2024 रखियो आहे। उहे कैंडिडेट जेके एमफिल ऐं पीएचडी में एडमिशन्स वठणु चाहिनि था ऐं ख्वाहिशमंद हुया, उन्हनि अञा अप्लाई न कयो आहे ऐं हू उम्मीद रखंदा त अप्लाई करण जी, त उन्हनि खे ॿुधाईंदा हलो त यूनिवर्सिटी ऑफ सिंध तरफ़ां एडमिशन जी डेट एक्सटेंड कई वई आहे। हाणे तव्हां ऑनलाइन रजिस्ट्रेशन कराए सघो था 31 मई 2024 ताईं। हिन जो सिंपली प्रोसेस जेको आहे उहो तव्हां पोर्टल क्रिएट करे चालान पे कंदो, चालान पे करे पोइ ऑनलाइन ई तव्हां एडमिशन जे लाइ अप्लाई कंदो। उन जे बारे में असां ऑलरेडी एडवर्टाइज़मेंट ते डिटेल वीडियो ठाहे चुका आहियूं। उन खां पोइ फॉर्म फिलिंग ते डिटेल वीडियो ठाहे चुका आहियूं, त तव्हां उहा ॾिसी करे फॉर्म फिल करे सघो था, जंहिंजी लिंक तव्हांखे राइट साइड ते नज़र ईंदी हूंदी। मज़ीद अहिड़नि इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, त जीअं अहिड़ियूं जेके बि अपॉर्चुनिटीज़ अचनि उन्हनि जे बारे में तव्हां ताईं इंफॉर्मेशन पहुचंदी रहे। अल्लाह हाफ़िज़।